जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं सिंध देश जे राजा धारसेन जी जेको अंतिम शासक रहियो सिंध जो। दोस्तों उन जी कुछ रोचक जानकारियूं आहिनि जेकी असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां शेयर पिया करूं ऐं कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेकी इतिहास जे अंदरि असां पसंदि आहे। जेको तव्हां हीउ वीडियो ॾिसंदा उन अंदरि तव्हांखे ॾाढो कुझु असां ॿुधाइण वारा आहियूं। तो दोस्तों सिंध जे मथां हमलो छो थियो इन पुठियां हिकिड़ी ॾाढी वॾी स्टोरी आहे। उहा इहा आहे कि सिंध ॾाढो ख़ुशहाल हिकिड़ो प्रांत हूंदो ऐं सिंध अखंड भारत जो हिकिड़ो हिसो हूंदो। पूरो ई अखंड भारत ई कहलाईंदो। त दोस्तों अरबी हूंदा हुआ, जेका अरब वारा हूंदा उन्हनि जी बुरी निगाह असांजे सिंध जे मथां टिकियल हूंदी, छोकी ॾाढो ई ख़ुशहाल हूंदो हुई सिंध ऐं पूरो हिंदुस्तान जेको चवंदा आहिनि न सोने जी चिड़िया। त उन्हनि जी बुरी निगाह ईंदी हुई कि असां फतेह करूं ऐं हिन अंदरि असांजो जेको आहे न इस्लामिक जेको धर्म आहे न उन जो परचम लहरायूं ऐं हिते असांजो शासक असांजो आहे न सुल्तान हिते असांजो ठाहियूं। ऐं काफ़ी कोशिशूं बि कंदा हुआ, लेकिन अचण जा ॿ ई रस्ता हूंदा हुआ, या त ज़मीनी रस्तो हूंदो या पोइ समुंडी रस्तो हूंदो। समुंड जे माध्यम सां इहे सॼा कार्य थींदा हुआ। त दोस्तों हूअं त सिंध जी जेकी सिंधु नदी आहे, जेको सिंध दरिया आहे, उन जे माध्यम सां देश विदेश में काफ़ी वापारु हलंदो हो। हिक ॿिए मुल्क में काफ़ी शयूं ईंदियूं वेंदियूं हुयूं। इहे कुझु ॻाल्हियूं अरबनि खे हज़म कान थींदियूं हुयूं। त उन्हनि सिंध मतिलबु अगरि तव्हांखे अखंड भारत हिंद जे अंदरि प्रवेश वठिणो आहे त सिंध खे क्रॉस करे ई तव्हां अंदरि घुसी था सघो। माना मेन जेको मोर्चो हूंदो उहो सिंध हूंदो। त सिंध जे ज़रिए हू हिंद जे अंदरि प्रवेश करणु चाहींदा हुआ ऐं हुन विच में जेकी ॾाढी वॾी जेकी दीवार जेके चीज़ न उहो हूंदो राजा धारसेन, जेको ॾाढो ई प्रतापी हूंदो, ॾाढो शूरवीर हूंदो, ॾाढो वॾो योद्धा हूंदो ऐं सिंधियुनि जी सेना बि ॾाढी बलिष्ठ हूंदी, ॾाढी ताक़तवर हूंदी। दोस्तों हिकु न ॿ न अभी तो कई मरतबा हमला थिया, अरबियुनि जे द्वारा हमला थिया, पर जेके सिंध जो पंहिंजो शासक रहियो राजा धारसेन उन द्वारा उन्हनि खे मुंहं जी खाइणी पई। हथ पेर कटे मोकिलंदो, मारे किराए छॾींदो अरबियुनि जी सेनानि खे। उहो परेशान थी चुका हुआ कि आख़िर असां हिननि जे मथां विजय हासिल कीअं करूं। अंत में हिकिड़ो जेको हो उन्हनि जो सेनापति अरबनि जो जंहिंजो नालो हो मोहम्मद बिन कासिम, उनखे तयारु कयो वियो कि तूं हाणे सिंध जे मथां हमिलो कंदे ऐं फतेह हासिल कंदे। त उन प्री प्लान सां ॾाढी वॾी सेना ठाही ऐं लास्ट यानी 15वीं बार सिंध जे मथां हमिलो कयनि। दोस्तों इहो हमिलो ॾाढो वॾो हो, दरियानि जे द्वारा बि हो ऐं ज़मीनी जे द्वारा बि हो, लेकिन राजा धारसेन 15वीं बार बि ॾाढी शूरवीरता सां लड़िया। ऐं कुझु हिन में युद्ध में चीटिंग बि हली। उहा चीटिंग कुझु ईअं हुई कि जेॾी महिल मोहम्मद बिन कासिम जी पूरी सेना हारणु लॻी हुई त उन टाइम ते उन्हनि कुझु चालबाज़ी कई कि जेकी राजा धारसेन जी सेना में कुझु सैनिक हुआ उन्हनि खे पैसनि जो प्रलोभन ॾिनई, पद जो प्रलोभन ॾिनई ऐं पंहिंजी तरफ़ करे लाथई। ऐं उन खां पोइ ॾिठी कि राजा धारसेन असांजे काबू में कान पियो अचे, लॻातार असांजो ख़ात्मो पियो करे, त हिकिड़ी अफ़वाह उॾाई वई। जी हा दोस्तों, इहा अफ़वाह उॾाई वई कि राजा जी ॿई धीअरूं ऐं उनजो परिवार असांजे कब्ज़े में आहे। इहा ॿुधी करे किथे न किथे राजा जेको चइजे कि थोरी सोच में पइजी वेंदो आहे, बसि उनजो उन्हनि फ़ाइदो खणी करे ऐं हुन जे मथां राजा धारसेन शहीद थियण खां पहिरीं हिकु ॻाल्हि चई हुई पंहिंजे सेनापति खे। उहा छा चई हुई कि अखंड भारत हिंद ऐं अरब जे विच में हिकु दीवार आहे, उहा आहे राजा धारसेन। जे अगरि इहा ॾेई वई त पोइ सिंध जो छा थींदो ऐं हिंद जो छा थींदो, इन जो पोइ भॻवान ई मालिक आहे। ऐं दोस्तों उहो ई थियो जेॾी महिल राजा धारसेन वीर गतिअ प्राप्त थिया, शहीद थी विया। जेॾी महिल इहा ॻाल्हि उन्हनि जी सुपुत्रियुनि खे पतो लॻो, ॿ छोकिरियूं उन्हनि खे, हिकिड़ी जो नालो सूर्य देवी, ॿी जो नालो परिमल देवी हो, त उन्हनि ॿिन्हिनि हिकिड़ो प्री प्लान कयो। जो जेको सेनापति आहे मोहम्मद बिन कासिम, इहो ॾाढो ई क्रूर आहे, छोकी उन ॾाढो जेको चीज़ न ज़ुल्म कयो सिंधियुनि जे मथां, सेनापतियुनि जे मथां ॾाढो पकड़े पकड़े हथ पेर कटण, मायुनि सां गॾु बलात्कार इत्यादि, घरनि खे लूटण। त हिते उन्हनि जी छोकिरियुनि इहो प्लान ठाहियो कि अगरि हिनखे रोकियो न वियो या हिनखे वध न कयोसीं हिनजो, त ही पूरे भारत में तबाही मचाए लाहींदो। त उन्हनि हिकिड़े सोची सम्झी साज़िश सां
पंहिंजे पाण खे सरेंडर कयनि कासिम जे साम्हूं ऐं चयनि कि असांखे तव्हांजे राजा ख़लीफ़ा का अरब में असांखे मिलणो आहे। इन प्लानिंग में उहे कामयाबु थी वियूं ऐं उन्हनि खे छोकी उहे ॾाढी ख़ूबसूरत हुयूं, ॾाढी यानी कि उन्हनि जी ख़ूबसूरती जो दूर दूर ताणी चर्चा बि आहे ऐं उहे बि वीर योद्धा हुयूं छोकी राजा जी छोकिरियूं हुयूं त हिननि खे बि जेको पूरी ट्रेनिंग हुई तलवारबाजी इत्यादि जो, त उन्हनि खे ॿधी करे अरब जी तरफ़ रवाना कयो वियो ऐं जेॾी महिल उहे अरब पहुतियूं त उन्हनि खे उते जे गवर्नर जे साम्हूं ख़लीफ़ा जे साम्हूं पेश कयो वियो। पेश कंदे ई ख़लीफ़ा चयो कि तव्हां त ॾाढी सुंदर हुयो ऐं तव्हां जेको आहे असां सां गॾु रात्रि भोजन इत्यादि कंदा ऐं असांजी जेकी राणी ठही करे रहंदा। ते उन्हनि जी धीअरुनि इहो चयो कि हे राजन, असां तुंहिंजे लाइक़ु कान आहियूं छोकी असांखे तोखां पहिरीं 3 ॾींहं लगातार 3 ॾींहं मोहम्मद बिन कासिम असां सां गॾु तव्हांजो जेको सिपह सलार मोहम्मद बिन कासिम आहे हुन असांखे 3 ॾींहं रखियो अथई ऐं असां सां गॾु ग़लति कार्य बि कया अथई, त हे गवर्नर असां तुंहिंजे लाइक़ु न आहियूं। इहो ॿुधी करे ख़लीफ़ा ॾाढो नाराज़ थियो ऐं हुन तुरंत हिकिड़ो चीज के फरमान कढियो कि मोहम्मद बिन कासिम जिते बि हुजे उनखे मारे कुटे करे चमड़े अंदरि लपेटे लकड़ी जे ताबूत में पैक करे मुंहिंजे साम्हूं हाज़िर कयो वञे। हुकम जी तामील थी ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ ई कासिम खे पकड़ियो वियो हिननि जी सेना द्वारा ऐं मार कुटा करे हुनखे चमड़े अंदरि लपेटे करे बाक़ाइदा हिकिड़े लकड़ी जे संदूक जे अंदरि पैक करे अरब जी तरफ़ रवाना कयो वियो ऐं जेॾी महिल हुनखे अरब दरबार में पेश कयो वियो त लकड़ी जे ताबूत जे अंदरि ई मोहम्मद बिन कासिम जी मौत थी चुकी हुई। इहे ॾिसी करे उनजी ॿई जेकी राजकुमारियूं हुयूं महाराजा दारसेन जूं जेके 2 सुपुत्री हुयूं उहे खिलण लॻियूं ऐं उन्हनि चयो कि असां पंहिंजो बदिलो वरितोसीं, हिन असांजे पीउ सां गॾु हिकिड़ी चीटिंग कई हुई ऐं असां बि हिनखे षड्यंत्रपूर्वक हिन असां मारे छॾियोसीं, यानी कि असां असांजो बदिलो पूर्ण कयोसीं। हीअ ॿुधी करे राजा ख़लीफ़ा जेको उते जो हो अरब जो उहो ॾाढो नाराज़ थियो ऐं हुन तुरंत आदेश कयो कि हिननि ॿिन्हिनि राजकुमारियुनि खे जिंदो दीवार में दफ़नायो वञे ऐं ईअं ई थियो। ॿिन्हिनि राजकुमारियुनि खे जिंदो दीवार में दफ़नायो वियो ऐं उन खां पोइ उन्हनि ॿिन्हिनि राजकुमारियुनि जी लीला समाप्त थी वई। हिते अगरि ॻाल्हि करूं राजा दारसेन जी ज़ाल जी, त उन बि ॾाढी वीरता सां अंतिम सांस ताणी युद्ध लड़ी ऐं अंत में वीर गति जो प्राप्त थी। सो उहा इहा ॻाल्हि आहे लॻभॻि 1350-1400 साल पुराणी ऐं इन में कई प्रकार जूं ॻाल्हियूं बि लिखियल आहिनि कि इन जा जेका पूरा प्रमाण चइजनि उहे अञा ताणी किथे कंहिंखे नथा चवनि। जीअं पुराणी हिकिड़ी पुस्तक जो नालो वठूं असां चचनामा, उन द्वारा बि इन जी व्याख्या ॾिनल आहे ऐं हिकिड़ी ॿी पुस्तक आहे जेके अंग्रेज़नि लिखी, उनजो नालो कंफर्म कान्हे पर असां तव्हांखे ॿुधायूं था कि उन अंदरि बि कुझु हिन प्रकार जो ज़िक्र आहे। त चइण जो मतिलबु युद्ध थियो, ॾाढो भयंकर थियो, 14 बार हमिलो थियो, 14 बार उन्हनि खे मुंहं जी खाइणी पई अरबी सेना जी राजा दारसेन जे माध्यम सां ऐं 15 बार राजा खे धोखे सां मारियो वियो राजा दारसेन खे। ऐं दोस्तो कई बार इहो ज़िक्र थो हले सिंध हिंद में कि असली हीरो केरु, जीअं ॼट चवंदा आहिनि कि असांजो असली हीरो मोहम्मद बिन कासिम आहे ऐं ॿिए तरफ़ पंहिंजा सिंधी हिंदू चवंदा आहिनि कि असांजो रियल हीरो राजा दारसेन आहे। त हाणे तव्हां ख़ुदि इहा सॼी चर्चा तव्हां ॿुधियव, वीडियो ॿुधियव, त हाणे तव्हां ख़ुदि फ़ैसिलो कंदा कि असली हीरो केरु। इहा पूरी फैमिली जीअं पूरे पंहिंजे वतन लाइ करे खिली खिली करे पंहिंजा प्राण त्यागे लाइ थी, या उहो क्रूर राजा जंहिं सिर्फ़ु सत्ता हासिल करण लाइ करे हिन देश खे लूटण लाइ करे ऐं जबरन पंहिंजी जेकी धौंस ॾेखारण लाइ करे हिन मथां हमिलो कई। फ़ैसिलो तव्हांजो आहे। इन प्रकार जी जानकारियूं ॾिसण लाइ करे ॿुधण लाइ करे तव्हां सब्सक्राइब कंदा सिंधी समाचार राजस्थान। जय श्री झूलेलाल।